पहिरें टूर्नामेंट कमेटी जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिन ख़ुशी जे मौक़े ते असांखे यादि कयो। उमेद था करियूं त मरहूम बशीर अहमद जे नाले सां हर साल अहिड़ो सिस्टम हलायो वञे ताकी उन जो नालो रोशन रहे ऐं ताकी विसरी न सघे। छो जो बशीर इहो शख़्स हो, आउं सम्झां थो आज़ाद 11 उन जो ख़ाल पूरो नथो करे सघे। जेतिरो थी सघे उन नालनि खे रोशन करियो, उन ख्वाबनि खे पूरो करियो। अवां सभिनी दोस्तनि खे इल्तिजा आहे। इन खां अलावा अवां जेको रांदि रचायो आहे, आउं सम्झां थो ही बुराइनि खां बचाइण जो अहम तरीक़ो आहे। छो जो हीउ तरीक़ो अपनाइण सां नंढा चाहे वॾा असांजे इलाइक़े में मनशियात काफ़ी तरह सां फैलिजी चुको आहे। असां इलाइक़े हीउ ज़हर आहे। हीउ ज़हर असांजे इलाइक़े में माण्हू नस नस में फैली चुको आहे। इन पाक करण लाइ करे इहो ई हिकु रस्तो आहे जेको मां अपनायो आहे। उमेद थो करियां त हीउ रस्तो विसारींदा न, चाहे क्रिकेट जी सूरत में हुजे चाहे फुटबॉल जी सूरत में हुजे। इंशाअल्लाह अनक़रीब इंशाअल्लाह आज़ाद 11 स्टेडियम मुकमल थियण खां पोइ इफ्तिताह थींदो, जंहिंमें अवां दोस्तनि खे सभिनी खे चवां थो जेके असां इलाइक़े वारा आहियूं ज़्यादा में ज़्यादा शरीक थी उन खे पार्क बि इस्तेमालु करियो, उन खेल कूद जे लाइ उन जॻह खे इस्तेमालु करियो। तव्हां लाइ तफ़रीक़ बि इहो आहे, अवां रांदि जो मर्कज़ बि इहो ई बणिजे थो। महिरबानी, शुक्रिया।